असांखे हिकिड़ो ट्रायंगल मिलियल आहे ऐं जेको आहे QRS ऐं उन जा जेका एंगल्स आहिनि उन्हनि जी मेजरमेंट असांखे कुझु इन तर्ज़ मिलियल आहे त जेका QRS एंगल आहे उन्हनि जी वैल्यू आहे y ऐं उहा इहा हिते R वटि आहे त उते असां लिखी छॾियूं था त इहो y डिग्रीज़ जे बराबरि आहे ऐं उन खां पोइ असांखे मेजरमेंट मिलियल आहे एंगल SQR जी जेका हिते Q वटि आहे ऐं उनजी वैल्यू आहे 3y - 18 त इन एंगल जी जॻह ते असां लिखी छॾियूं था 3y - 18 डिग्रीज़। हाणे असांखां पुछो वियो आहे त फाइंड द वैल्यू ऑफ एंगल SQR। ये जेका एंगल जेका हाणे जेके असांखे 3y - 18 मिली आहे जंहिंजी वैल्यू असांखे इन जी वैल्यू कढणी आहे डिग्रीज़ में। त मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां वीडियो खे पॉज़ कयो ऐं इनखे पाण हल करण जी कोशिशि कयो। अचो तव्हां हिनखे गॾिजी था कयूं त हिते असांखे हिकिड़ी एंगल त इहा आहे Q वारी जेका 3y - 18 डिग्री जे बराबरि आहे ऐं उनखां पोइ हिकिड़ी एंगल आहे जेका y जे बराबरि आहे ऐं टी जेका एंगल आहे उहा असांखे ख़बर आहे त उहा 90 डिग्री जे बराबरि आहे छाकाणि त उते हुननि निशान ॾेई छॾियो आहे त इहा 90 डिग्री जे बराबरि आहे ऐं असांखे ख़बर आहे त ट्रायंगल जे जेका टई एंगल्स हूंदा आहिनि उन्हनि जो जेको जोड़ हूंदो आहे उहो 180 जे बराबरि हूंदो आहे ऐं असांखे इहो अॻ में पढ़ियल आहे त असां हिन टिनि एंगल्स जो अगरि जोड़ ठाहियूं ऐं उन्हनि खे 180 जे बराबरि लिखूं त असांखे y जी वैल्यू मिली सघे थी। त असां टिनि एंगल्स खे पाण में जोड़ था कयूं। पहिरीं एंगल आहे 3y - 18 ऐं उनखां पोइ असां हुन में जोड़ था कयूं जेका ॿी एंगल आहे जेका बराबरि आहे QRS वारी एंगल उहा बराबरि आहे y जे, त इन में असां जोड़ कंदासीं y। उनखां पोइ असांखे टी एंगल आहे जेका बराबरि आहे 90 डिग्री जे, असां हिते लिखंदासीं +90 ऐं उहो बराबरि थींदो 180 डिग्रीज़ जे। हाणे अगरि हिन इक्वेशन में असां ॾिसूं त असां वटि वेरिएबल बि आहिनि ऐं कॉन्स्टेंट्स बि आहिनि। सभ खां पहिरियां वेरिएबल्स खे सॉल्व था कयूं त असां वटि 3y आहे जेको वेरिएबल आहे ऐं उन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि वेरिएबल आहे जेको y आहे ऐं इनखे जोड़ करण सां असांखे मिलंदो 4y ऐं उनखां पोइ असां वटि ॿ कॉन्स्टेंट्स आहिनि लेफ्ट हैंड साइड ते हिकिड़ो माइनस जो 18 आहे ऐं प्लस जो 90 आहे ऐं 90 मां असां अगरि 18 खे माइनस कंदासीं त असां वटि जेको अंग ईंदो उहो हूंदो 72 यानी प्लस जो 72 बचंदो ऐं उहो बराबरि थींदो 180 जे जेको सेम रहंदो। हाणे असां इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि 72 माइनस अगरि कयूं त असां वटि 4y अकेलो थी वेंदो ऐं इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि 72 खे माइनस था कयूं त जेका लेफ्ट हैंड साइड आहे ओॾो 72 प्लस जो ऐं माइनस जो पाण में कैंसिल थी वेंदा त सिर्फ़ु 4y बचंदो ऐं राइट हैंड साइड ते असां 180 मां 72 खे माइनस कंदासीं त असां वटि बचंदा 108 यानी 108 डिग्रीज़ ऐं 4y वारे पासे खां 4 खे डिवाइड था कयूं ऐं साॻे तरीक़े सां 108 ॾांहुं बि 4 खे डिवाइड था कयूं त हेॾे असां वटि सिर्फ़ु y बचंदी ऐं 108 खे अगरि असां 4 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 27 डिग्रीज़। त y जेका आहे उहा बराबरि थींदी 27 डिग्रीज़ जे। हाणे हिते असांखे लॻंदो त असांजो जवाबु निकिरी आयो आहे पर असांखे जेका एंगल पुछी वई आहे उहा QRS वारी न हुई पर SQR वारी हुई जेका 3y - 18 जे बराबरि हुई। हाणे असांखे जॾहिं y जी वैल्यू मिली वई आहे त असां हिन एंगल में पुट था कयूं त 3y जे जॻह ते असां 27 था पुट कयूं ऐं उन माइनस था कयूं 18 जेको असांखे एंगल जी वैल्यू में मिलियल आहे ऐं 27 खे अगरि असां 3 सां मल्टीप्लाई कयूं त असां 327 थींदो आहे 81 यानी 81 ऐं उन मां असांखे माइनस करिणो आहे 18 जेको इक्वेशन में मिलियल आहे त असां y जी जॻह ते 27 पुट कयोसीं छाकाणि असांखे y जी वैल्यू 27 मिली हुई ऐं 81 मां अगरि असां 18 खे माइनस कंदासीं त असांजो जेका एंगल आहे उनजी जेका वैल्यू निकिरंदी उहा घणी निकिरंदी 81 मां असां 18 माइनस कयूं असां वटि बचंदो 63 यानी जेका इहा एंगल SQR आहे उनजी वैल्यू आहे 63 डिग्रीज़ ऐं इहो असांजो जवाबु आहे। अचो त हिकिड़ो ॿियो मिसाल करे था ॾिसूं ऐं उन में बि साॻे ट्रायंगल जी एंगल्स खे सॉल्व था कयूं। त हिते असां वटि हिकिड़ो आइसोसिलीस ट्रायंगल आहे जेको बराबरि आहे JKL जे ऐं उनजे एंगल जा कुझु मयर्स हिन तरीक़े सां आहिनि। हिकिड़ो एंगल जी मयरमेंट आहे 2b+7 जेका KLJ आहे यानी L वटि जेका इहा एंगल आहे इन जी वैल्यू आहे 2b+7 डिग्रीज़ त हिते लिखूं था असां 2b+7 डिग्रीज़ ऐं उनखां पोइ ॿी एंगल आहे जेका बराबरि आहे LJK त मतिलबु इहा जेका J वटि आहे इहा एंगल आहे जेका बराबरि आहे 6b+6 डिग्रीज़ जे त हिते असां लिखूं था त 6b+6 डिग्रीज़ जे ऐं उनखां पोइ असांखां पुछो वियो आहे त फाइंड द वैल्यू ऑफ मेजरमेंट ऑफ JKL त इहा जेका टी एंगल आहे JKL असांखे इन जी जेका आहे वैल्यू कढणी आहे त असां इन जी जॻह ते क्वेश्चन मार्क लिखी था छॾियूं। हाणे असांखे इहो जेका एंगल आहे जेका JKL जे बराबरि आहे इन जी वैल्यू मालूम करणी आहे। हाणे असां वटि ॿिन्हिनि एंगल्स जी जेका इक्वेशन मिलियल आहे
ऐं इन टीं एंगल जी का इक्वेशन न मिलियल आहे ऐं अगरि असां वटि इन जी का इक्वेशन मिलियल हुजे हा त असां टिनिनि एंगल्स खे जोड़ करे 180 जे बराबरि रखूं हा ऐं असांखे जवाबु मिली वञे हा। पर इन जी इक्वेशन इन सवाल में लिखियल आहे ऐं असांखे हिंट मिलियल आहे त इहो हिकु आइसोसेलिस ट्राइंगल आहे ऐं आइसोसेलिस मतिलबु त उन जी जेका ॿ साइड्स आहिनि उहे बराबरि आहिनि ऐं उन जी जेका ॿ एंगल्स आहिनि उन्हनि जी मेजरमेंट बि साॻी आहे। मतिलबु ही जेका एंगल आहे जे एल के इहा साॻी बराबरि आहे जे के एल जे, यानी इहा जेका एंगल आहे जेका क्वेश्चन मार्क वारी आहे इहा बि बराबरि आहे 2b + 7 डिग्रीज़ जे। छाकाणि त इहो हिकु आइसोसेलिस ट्राइंगल आहे ऐं आइसोसेलिस ट्राइंगल में ॿ साइडूं ऐं ॿ एंगल्स पाण में बराबरि हूंदियूं आहिनि। ऐं हाणे असांखे छाकाणि त इन टिनिनि साइड जी इक्वेशन मिली वियूं आहिनि त असां हिन खे जोड़ में रखूं था ऐं जोड़ बराबरि कयूं था 180 जे। त पहिरीं इक्वेशन 2b + 7 लिखूं था, वरी ॿी इक्वेशन 2b + 7 लिखूं था ऐं आख़िर में जेका टीं इक्वेशन आहे उहा लिखूं था 6b + 6 ऐं इहे टई पाण में जोड़ करण खां पोइ बराबरि थींदियूं 180 डिग्रीज़ जे। हाणे असां वटि जेके बि वेरिएबल्स आहिनि उहे पहिरियों पाण में जोड़ था कयूं त असां वटि हिकिड़ो 2b आहे, उन खां पोइ ॿियो 2b आहे ऐं आख़िर में 6b आहे। त असां वटि 2 + 2 ऐं उन खां पोइ +6 असां वटि थींदो 10b ऐं उनखां पोइ असां सभई कॉन्स्टेंट्स पाण में जोड़ था कयूं त असां वटि 7 आहे, हिकिड़ो वरी ॿियो 7 आहे ऐं आख़िर में 6 आहे। त 7 + 7 + 6 असां वटि थींदो 20। त 10b + 20 बराबरि थींदो 180 डिग्रीज़ जे। हाणे असां इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि ॾों अगरि 20 माइनस कयूं त असां वटि 10b अलॻि थी वेंदो ऐं ॿिन्हिनि पासनि ॾों असां 20 माइनस था कयूं त हिते असां लेफ्ट हैंड साइड ते सिर्फ़ु 10b बचंदो, प्लस ऐं -20 पाण में कैंसिल थी वेंदा ऐं राइट हैंड साइड ते असां वटि 180 मां 20 माइनस करण खां पोइ बचंदो 160। त हाणे असां इक्वेशन जे ॿिन्हिनि पासनि ॾों b खे धार करण जे लाइ 10 सां डिवाइड करे सघूं था। त असां ॿई पासा 10 सां डिवाइड था कयूं त असां वटि डिवाइड ऐं मल्टीप्लाई वारो 10 पाण में कैंसिल थी वेंदो ऐं सिर्फ़ु b बचंदो ऐं 160 डिवाइड बाय 10 असां वटि 16 बचंदो। त हाणे हिन इक्वेशन में अगरि असां b जी वैल्यू 16 पुट कयूं त असांखे इन एंगल जी वैल्यू मिली वेंदी। त 16 पुट था कयूं त 2 × 16 + 7, 2 × 16 सां वटि थींदो 32, 32 + 7 सां वटि थींदो 39 डिग्रीज़। यानी इहा जेका एंगल आहे जे के एल इन जी वैल्यू आहे 39 डिग्रीज़ ऐं असांजो जेको जवाबु आहे उहो 39 आहे।